बाबुल हवाई जात अलमदार आ। तारीख में कई अलमदार गुजरे हैं। हजरत हमजा अलमदार, मौला अली अलमदार, मौला हसन अलमदार, मौला हुसैन, लेकिन अब्बास अलमदार। इन्हनि सभिनी अलम के बुलंद कयो आहे बाज़ुनि सां। जेको बग़ैर बाज़ूअ जे अलम के झुकण न ॾे उनखे अब्बास चइबो आहे। कमरे बनी हाशिम, हाशिमिन जो चंड। चंड सुहिणो हूंदो आहे न। मां हिकिड़ो जुमिलो कॾहिं न पढ़ियो, अॼु पढ़ां थो। माण्हू चंड खे ॾिसंदा आहिनि पर ज़वार सिज खे न ॾिसी सघंदा आहिनि। मूंखां पुछो छो? जो सिज में रोशनी नूर घणो आहे। ईअं न बाबा साईं, माण्हू हीअं करे सिज खे न ॾिसंदो आहे पर चंड खे हर कोई ॾिसंदो आहे। पर हे हाशिमिन जो उहो चंड आहे जंहिंजे चेहरे में एॾो जलाल आहे जो कंहिंजी जुरत ई न आहे जो गाज़ीअ जो चेहरो ॾिसी सघे। ये सब सोना आहिनि, चंड आहिनि। सब पढ़ियल लिखियल आज़ादार वेठा आहियो। सरकार मोहम्मद मुस्तफ़ा के भी चंड सॾियो वियो आहे। मौला अली बादशाह के भी चंड सॾियो वियो आहे। इमाम हसन के भी चंड सॾियो वियो आहे। बाबा से इमाम हुसैन, शहजादा कासिम, ओनो मोहम्मद, अली असगर, इन्हनि सभिनी खे चंड सॾियो वियो आहे। पर जॾहिं ही सब हाशमी जॾहिं कठे वेहंदा हा ऐं हेॾा उमुल बनीन जो पुट ईंदो हो त ईअं लॻंदो हो त 24 जो चंड आहे अब्बास। जंहिंजे लाइ दुआ वॾी साइण घुरी ते वसीयत कई, या अली मूंखां बाद जेतिरियूं शादियूं करियूं आहे तुंहिंजी मर्ज़ी आहे, लेकिन मूंखां बाद शादी उमुल बनीन सां मुंहिंजी वसीयत मुताबिक़ कजां। अली इमाम फरमायो, ज़हरा उमुल बनीन सां शादी जेती वॾी वफ़ादार आहे। कलाबिया ख़ानदान जी मस्तूर आहे, मुंहिंजी हमनाम आहे, कुनियत उमुल बनीन अथसि, पुटनि जी मां। एॾी वफ़ादार आहे जो मुंहिंजे घर में ईंदी आहे न साईं बाबा साईं रसूल बख्शा जॾहिं साइण उमुल बनीन ईंदी न, साइण वॾी साइण जे मौजूदगीअ में बि ईंदी। पर जॾहिं ईंदी ही त सहन मां सिधी न हलंदी। हीअ दीवार आहे त हीअ दीवार सां हीअं हथ रखी पोइ हलंदी। ते साइण वॾी साइण चवंदी ही उमुल बनीन तूं सहन मां छो नथी हले? चवंदी मां कोशिश थी कयां तुंहिंजे कदम जे निशान ते मुंहिंजो कदम न अचे। वफ़ा इनखे चइबो आहे। ते साइण वसियत कई, कलाबिया ख़ानदान जी मस्तूर आहे, उन सां शादी कजां। बतूल जे शहादत खां बाद अली इमाम सैयदा जे वसीयत ते अमल कंदे पंहिंजे वीर हज़रत अकील के चयो, वञ मुंहिंजो रिश्तो खणी वञो कलाबिया ख़ानदान में। थोरो ॻाल्हाए ॿुलाए त सही। जनाबे अकील जन जॾहिं वया, मां हिते हिकिड़ो जुमिलो चवंदो आहियां ते सरकार जन सरकार अकील खे छो चयो? सैयद जेका मूंखे जुमिलो मिलियो आहे इन जे करे जो अकील नस्ल ॼाणींदो हो, कबीला ॼाणींदो, खून ॼाणींदो, नस्ल ॼाणींदो, ख़ानदान ॼाणींदो। हे बहादुर ख़ानदान आहे, हे चोर ख़ानदान आहे, हे ड्रिजणो ख़ानदान आहे, हे बुज़दिल ख़ानदान आहे, हे सखी ख़ानदान आहे। पोइ मां हिकिड़ो सवाल कयां तव्हां सभिनी खां, जॾहिं अकील नस्ल ॼाणींदो हो त अॻियां उहो थो पुछे जंहिं अली जी तलवार नस्ल ॼाणींदी आहे। हाय हाय हाय, जंहिं अली जी तलवार नस्ल ॼाणींदी आहे। मालिक अश्तर चयो न, मौला तुंहिंजी तलवार रुके छो थी? मौला फरमाए, हीअ रुकजे नथी, हीअ नस्ल थी ॾिसे पई।
जंहिं नस्ल मां अली वलीउल्लाह वारो ईंदो उन जे गर्दन ते अली जी तलवार न हलंदी आहे। शिया अक़ीदो बणायो जेको होॾां हेॾे अचेव सम्झिजो इहो ज़ुल्फ़कार खां बची वियो आहे। ते जनाब अकील जन मां हिकु मज़मून पढ़ण थो चाहियां, तुंहिंजे ज़हन में अची वञे त मां मसाइब ते अचां। सरकार अकील जन आया जनाब हुज़ाम जे दरवाजे ते। रईस अरब जॾहिं ख़बर पियसि जनाब अकील आयो आहे, सरदार आयो आहे, चए थो साईं हुकुम कयो आहे मां पाण अचां। सरकार जन फरमाईंदा गर्ज़न वारा पाण ईंदा आहिनि। साईं कहिड़ी गर्ज़ तां हुकुम कयो आहे मां पाण अचां? फरमाईंदा तुंहिंजे दर ते मां हाशिमिन जे हिकु जवान जो रिश्तो खणी आयो। रिश्ते जो नालो आयो न सैयद, ॾिसी जदो हाशमी जवान त सभु सुहिणा आहिनि, बहादुर आहिनि, हसीन आहिनि, चंड आहिनि। कंहिंजो रिश्तो खणी आयो? जदो अली जो रिश्तो। अली जो नालो आयो, आसमान जे पासे ॾे मुंहुं करे जदो तुंहिंजा लख एहसान, मुंहिंजे घर उन जो रिश्तो आयो आहे जेको तुंहिंजे घर में आयो आहे। अली जो रिश्तो एॾो रुनो जो हुज़ाम जो अखियूं वसी पई। चए त मौला शरीफ खानदाननि जो कानून आहे, उहे धीअनि खां पुछंदा आहिनि। मां पंहिंजे धीउ उम्मुल बनीन खां पुछां तोखे रिश्तो क़बूल आहे? सैयद जेॾी महिल हज़रत हुज़ाम जन आया न ते साइण जो हरम, मौला जो हरम आहे जिन नालो आहे समामा बिनते सुहेल। साइण उम्मुल बनीन जे अम्मा जो नालो आहे, अब्बास मौला जे नानी जो नालो आहे। फरमाईंदा समामा तो ख़बर आहे त मुंहिंजे दर ते अॼु कंहिंजो रिश्तो आयो? सरकार कंहिंजो रिश्तो आयो आहे? उम्मुल बनीन जे लाइ अलीअ जो रिश्तो आयो। अली जो नालो आयो, ये दुआ जा हथ खणी चेती अल्लाह तुंहिंजा लख एहसान, मुंहिंजे घर उन अलीअ जो रिश्तो आयो आहे जेको खदीजतुल कुबरा जो न्याणो आहे, जेको मोहम्मद जो दामाद आहे। आले उम्मुल बनीन खां पुछ तोखे रिश्तो क़बूल आहे? समामा बिनते सुहेल साइण जॾहिं साइण उम्मुल बनीन फातिमा जे क़रीब आई हिकिड़ो जुमिलो चईंसि, हीअं लॻल हो पर्दो, हेॾां हो हज़रत हुज़ाम, हेॾां ही साइण उम्मुल बनीन, हेॾां ही साइण समामा बिनते सुहेल। ॻाल्हायो त सही। साइण पुछा थी करे उम्मुल बनीन तोखे अलीअ जो रिश्तो क़बूल आहे? तव्हां सॼो ॾींहुं मूंसां ॻाल्हायो न, तॾहिं बि तव्हांजो दादु थोरो आहे, जुमिलो वज़नी आहे। मां मज़मून अहिड़ो थो पढ़ायां इन जे करे मां मिनत ई कंहिंखे नथो कयां तूं ॻाल्हाए। छो मज़मून ई अब्बास ॾियो आहे, साइण उम्मुल बनीन ॾियो। तोखे अली जो रिश्तो क़बूल आहे? बीबी फरमाए थी अम्मा मूंखे ॿी ॻाल्हि जी ख़बर न आहे। राति थी हिकु बीबी मुंहिंजे क़रीब आई, हाय 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 हाय, हिकु बीबी मुंहिंजे क़रीब आई जेका कारे लिबास में मलबूस हुई। मुंहिंजे भरिसां आई मूंखे चई उम्मुल बनीन सुञाणे थी मां केरु आहियां? मां चयोमांसि बीबी मां भुलिजां त नथी तूं मोहम्मद जी धी त न आहे? आवाज़ सही सुञातो थी, मां हसनैन जी माउ आहियां, मां तूं वटि इन जे करे आई आहियां अम्मा उहा बीबी जीअं मुंहिंजे क़रीब आई न त हिकु चंड खणी मुंहिंजे झोलीअ में रखी ऐं हिकिड़ो जुमिलो चई मां तोखे पंहिंजे पुट अब्बास जी माउ बणाइण आई आहियां। कई ॻाल्हि सम्झो, अब्बास साइण ज़हरा जो पुट आहे। हाय हाय, रिश्तो थी वियो। हुज़ाम सरकार अकील के चए थो साईं जंहिं अली जी ॼञ अचे न, कोई अचे या न अचे, मौला तव्हां ज़रूर अचो। फरमाईंदा मुंहिंजो अचणु ज़रूरी आहे? चई हा। छाजे करे?
मुझी जुरत ना है जो मां अली जे हरम के डोली में विहारिया। हाय 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 फेरिया मुझी दी हाने हाशिमिन जी अमानत है। शादी थी वई जने आई न मुझी साइण दरवाजे ते हाशमी जवानन खे चई डोली मां मुखे लायो, डोली मां मुखे लायो। बाबा सी डोली मां लथी ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह अलीन वलीउल्लाह गाजी जे अलम जो कसम आ। जॾहिं दरवाजे ते आई न दरवाजे जे चाउठ ते कदम न रखी सर रखी ते हिकड़ो जुमलो चई बतूल जा वेड़ा गवाह रह जा मां बराबरी करण ना आई आहियां। मां त इन्हनि जे बचड़नि जी ख़िदमत करण आई आहियां। सैयद बाबा मूंखे मिंबर जो कसम आ वफा जो कुरान साइण जे झोलीअ में नाज़िल थियो। तू शायद न समझी त मां ईअं पढ़ा जीअं कुरान नाज़िल थियो गाज़ी ईअं नाज़िल थियो। जीअं अब्बास नाज़िल थियो न उमुल बनीन जे झोलीअ में त सब खां पहिरियां आलिया साइण खयसि। आलिया साइण हुसैन फरमाए तो भेण मूंखे गाज़ीअ जी ज़ियारत करा। रोई जदी ज़ियारत बाद में कराईंदी मैं पहिरियों कना तू हणाए मां पहिरियों सलाम अम्मा जो कराईंदी मांस। ज़ोएब शाह मां जे तुरबत ते वठी आयसि ये बरसा सुमारे जदी अम्मा जिन लाइ दुआ घुरी आई वो गाज़ी मिलन आयो थी। मातमी अज़ादारो मज़ार मां आवाज़ अब्बास मुझे हुसैन जी पारत हुजे मुझे ज़ैनब जे बुरके जी पारत हुजे। ता ॾिठो हूंदो जे भेण के भा न हुजे न भेणू सही दुआऊं घुराईंदियूं ईअं न बाबा सही गाज़ी जे अलम ते मजलिस में दुआऊं घुराईंदियूं अल्लाह हिकु वीर ॾे अल्लाह वीर ॾेसि न भेणू आंगुर खां वठी पंध सेखारींदियूं सरन तां चादरूं लाहे नंढा नंढा अमामा बधंदियूं खणी घुमाईंदियूं प्यार कंदियूं। राजा तू असां शाम हासे इन साल मां इहा आख़िरी मजलिस पढ़ी साइण जे ज़रिए ते तो गवाही ॾे इन जुमिले ते मुंहिंजी मजलिस मुकी वई अॻिते पढ़ण जी मूंखे ज़रूरत न पड़ी न मां पढ़ी मजलिस। जीअं अली इमाम आंगुर खां वठी गाज़ीअ खे पंध जॾहिं साइण ज़ैनब आंगुर खां वठी गाज़ीअ खे पंध पई सेखारे अली इमाम जी नज़र पई फरमाईंदा ज़ैनब गाज़ीअ खे पंध थी सेखारे रोई जदी न बाबा गाज़ीअ जे सहारे ज़ैनब पंध सिखे थी पई। हाय 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 सैयद हे जुमलो मूंखे साइण उते अता कयो हो जेको मूंखे अॼु ॾींहं ताईं यादि आहे। अॻे मां न पढ़ंदुसि उते जो अची वियो ज़हन में त अॼु ॾींहं ताईं पढ़ंदो। अली इमाम चए थो हा इन गाज़ीअ जे सहारे पंध सिखंदी करे मतां गाज़ीअ खां बाद 1600 मील जो सफ़र शाम करणो पइजी वञे। हाय 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 सैयदन जे माण जो नालो अब्बास। हाणे जुमलो तो पढ़ा जंहिंजे लाइ मेहनत कई आहे करबला खां वठी शाम ताणी मदीने खां वठी करबला ताणी ज़वार साईं केतिरा ई अली साइण ज़ैनब सां कठे हा लेकिन मूंखे इन गाज़ीअ जो कसम आहे पूरो राह पुछंदी अब्बास जो आई आहे सिर्फ़ गाज़ीअ जो पुछंदी। एक मंजिल आई अब्बास नजर न आयसि मुंहिंजी साइण रुनी रोई फरमाए थी हुसैन मूंखे अब्बास नजर न आयो मूंखे जल्दी कर अब्बास मिला। इन जुमले में दर्द ही एॾो आहे। हुसैन मौला रुनो रोई फरमाइनि था अब्बास तुंहिंजे वफ़ा में कोई अजीब मंज़र आहे जो मुंहिंजी भेण तोखे नथी ॾिसे त हुनखे आराम नथो अचे। हाय हाय
ज़ार माई ते हिकिड़ो जुमिलो पढ़ंदो आहे, जॾहिं ॿियनि भाइरनि खे ॾिसंदी ही न मुंहिंजी साईं ते रोई चवंदी हमेशह लाइ जीअंदा रहो। जॾहिं गाज़ीअ खे ॾिसंदी त दुआ जा हथ खणी चवंदी अल्लाह मां ओसी ताणी जीअं जेसि ताणी मुंहिंजो गाज़ी जीए। हाय हाय रोअण वारा टे अहिड़ा मज़लूम आहिनि जिन जूं लाशूं ख़ैमनि में न आहियूं। हिकु साइण ज़ैनब जो वॾो पुटु आवन जो करबला खां नव मेल ॿाहिरि लथो। ॿियो करबला जो ग़रीब हुसैन, रसूल बख्शा हुसैन जी लाश मौला जी न करे न आई जो कोई खाइण वारो ई न। ॿियो अलमन वारो अब्बास। चार रिवायतुनि मुंहिंजे मौला जे शहादत जो त लाश छो न आई, मां चार ई थो पढ़ां। पहिरीं रिवायत इहा आहे गाज़ीअ जो मौला मुंहिंजी लाश न खणी हल, तूं खणी हलंदे साइणियूं मुंहिंजे लाश ते वार खोलींदी, मां मरण खां पहिरियां मरी। ॿी रिवायत इहा आहे हाय मौला मुंहिंजो तुंहिंजे धीउ सां वाइदो आहे, पाणी आयो त गाज़ी ईंदई, पाणी न आयो त अब्बास न ईंदई। टी रिवायत पढ़ां, असीं पढ़ांसीं, अथव जिगर में ताक़त। टी रिवायत साहिब किताब एॾी ओखी लिखी आहे जो मोमिन सम्झे त मरी वेंदो। रोअण वारा टी रिवायत इहा लिखी त लाश खाइण जे क़ाबिल ई न रही। हुसैन जिता खणे अली अकबर जा उतां लाश जा टुकड़ा किरी पवन। हाय हाय हाय। चौथी रिवायत इहा आहे त मुंहिंजे मौला फरमायो गाज़ी मुंहिंजी कमर टुटी पई आहे। जॾहिं मुंहिंजो मौला मोटी आयो न, साइण मासूमा रोई चई बाबा मुंहिंजो चाचो न खणी आई। सैयद चए त मूंखां खॼो न आहे। ज़ार ही जुमिलो मां चवंदो मां हर मजलिस में पढ़ां, इन में दर्द ई एॾो आहे, एॾो दर्द आहे। मूंखां लाश खॼी न आहे। जॾहिं चीन मूंखां लाश जवान मौला चए त न खॼी आहे, ये हथ वधाए चए बुआ ज़ैनब अचु त ॿई हलूं मक़तल, अचु त ॿई लाश चाचे जी खणी अचूं। हुसैन चए थो जंहिंजी लाश मां न खणी सघियो आहियां तूं खणी ईंदीअ। रोई चए थी चाचे ते एॾो मान आहे, जॾहिं मिलण वेंदीमांसि न अॻियां मां हलंदसि पोयां चाचो हलंदो ई। हाय 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 हाय। वाह भाई वाह, वाह भाई वाह, वाह भाई वाह। मौला तुंहिंजो रोअण क़बूल फरमाए। मां सदके थी वञा, अॼु वॾी मक़बूल मजलिस आहे यार, अॼु वॾो दर्द आहे मजलिस में। मातमी अज़ादार आओ, हर ख़ैमे में मासूमा हिकु दफ़ो आई, माशकीअ जो ख़ैमो सम्झी कई दफ़ा आई। चाची हिकु ढुक पाणीअ जो ॾे, आवाज़ सकीना पाणी होॾे हा तोखे उते पुॼायां हा। ॿियो दफ़ो आई चाची पाणी ॾे। जॾहिं टियों दफ़ो आई न मुंहिंजी साइण क़ुरान पढ़णु शुरू कयो। फज़ल जी मां चए थी मां पहिरियों क़ुरान पढ़ियो, मासूमा ॾिसंदी रही। ॿियो सिपारो पढ़ियो ॾिसंदी रही। जॾहिं टियों सिपारो पढ़ियो हिकु क़दम खईं ॿियो रखियईं, आसमान जे पासे ॾे मुंहुं करे चए अल्लाह छल ग़रीब कोई न थिए। या ज़हरा या ज़हरा या ज़हरा या सैयदा या सैयदा, अल्लाह छल ग़रीब कोई न थिए। बाबा साईं हेॾा आलमन वारो अब्बास आहे, हेॾा मासूमा अली असगर खणी आई। चाचा ॾिस न हाणे प्यास जी वजह सां मुंहुं नथो खोले। हज़रत सकीनात मश्क तूं पारा वाइदो आहे चाचे जो, पाणी आये ई त मां ई ईंदोमांइ। राजा एतिरो अब्बास झुकियो, एतिरो झुकियो जो मासूमा जा कदम आहिनि, गाज़ीअ जा हथ आहिनि। हाय 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 हाय। हीअं चाचे जा हथ खईं, हथनि ते रखी रोई चई अल्लाह मां हुसैन जी ग़रीब थी आहियां, मां दुआ थी कयां क़यामत ताईं मुंहिंजे चाचे जा हथ बुलंद हुजनि। ओ सैयदो मूंखे तव्हां ॿुधायो अॼु अब्बास जा हथ बुलंद न आहिनि काइनात? हाँ सही मौला ये मश्क पाती, बाबा सही ज़ार से ये ज़िरह पाते, खोद पाते, सरते तरकश, तीर कमान, नेजा, तलवार, तीर कमान, मश्क जेडे अलम खई, अब्बास तैयार थी निकतो। सैयद
हुसैन मौला जी नज़र पई, अब्बास जो चेहरो पढ़ियो, दिल पढ़ी, फरमाइंदा अब्बास हे तलवार, हे तीर, कमान, नेज़ो काॾे? चए तो मौला अॼु मां पुछंदो मान त अकबर खे परछी कीअं हई, अॼु मां पुछंदो मान यतीम जे लाश ते घोड़ा, अॼु मां पुछंदो मान मुंहिंजा महिमान कीअं मारिया। आख़िर ताईं हर अज़ादार हाय करे रोअंदो मां एॾो वॾो जुमिलो थो पढ़ा। अॼु 8 मुहर्रम आहे, कहिड़ी अखा जेका गाज़ीअ खे न रोए ऐं ईअं हली वञे। हुसैन चए थो अब्बास जीअं दिल चवई लड़, पर हिक ॻाल्हि यादि रखजांइ, जेतिरा तूं मारींदे बदला बाज़ारुनि में भेणो ॾींदई। हाय 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 हाय। कदमनि ते हथ रखी चए थो मां नथो लड़ां, पर दुआ थो कयां छल को सकीना खे न मारई। रजमा एक जाय ते इहो जुमिलो पढ़ियो, हिकु मोमिन बेतहाशा मजलिस मां उथी मुंहं ते मातम करे। सैयद हिकिड़ो जुमिलो चई, ज़ाकिर शाह जॾहिं अब्बास लड़ियो ई न त शिमर सकीना खे छो मारियो? हाय हाय हाय। मातमी अज़ादारो हुसैन जो अब्बास सोनी निभी वई। अब्बास हलियो पोयां सजाद जे तो मूंसां त मिलियो वञ। जॾहिं शाम जे महारी सजाद सां मिलियो न, सजाद हिकिड़ो सवाल कयसि। कहिड़ो सवाल कयसि? जवानो अॼु तव्हांजे हिसे जो वेण आहे, तव्हां सभु मुंहिंजे मौला अब्बास जा नौकर वेठा आहियो, अॼु कसरत जवाननि जी आहे। मातमी अज़ादारो सजाद हिकिड़ो सवाल कयसि। जवान हिकिड़ो सवाल की, चाचा तूं वञे थो पियो, इहो त ॾिस न बुआ ज़ैनब जा पर्दा कीअं बणाइबा आहिनि, बुआ ज़ैनब जा ख़ैमा कीअं हणबा आहिनि। हुसैन अब्बास रोई चए थो सजाद थोरो इंतज़ार कर, न पर्दा रहंदई न ख़ैमा रहंदई। गाज़ी दरिया जे किनारे आयो, मश्क भरी। मुंहिंजे मौला जे सवारी जो नालो आहे अशहल। फरमाइंदा अशहल घोड़ा पानी पी। चए तो मौला पहिरियां तूं पी। सैयद चए तो मां कीअं पिया, मुंहिंजो सरदार प्यासो। घोड़ो चए तो मां कीअं पिया, मुंहिंजो ई सरदार प्यासो। वफ़ात ॾिसो न। हुसैन चए तो तुंहिंजो सरदार केरु आहे? घोड़ो चए तो मौला तुंहिंजो। फरमाइंदा हुसैन। घोड़ो चए तो मुंहिंजो सरदार आहे हुसैन जो घोड़ो मुर्तजिज़। ये पुराना ज़ाकिर जुमिलो पढ़ंदा, मां उन्हनि जी यादि थो पढ़ा। ये घोड़े अॻियां पेर ॿई पाणीअ में हया। सैयद जीअं पाणी है, पाणी में पेर हयईं न त हे पाणी उॾियो अब्बास जे कपड़नि ते आयो। हिकु मंज़र आहे, मां ज़बान में ताक़त न आहे जो पढ़ा, मां इशारो कंदुसि, सम्झण तुंहिंजो कमु आहे। हे पाणी लॻो न गाज़ीअ जे लिबास ते। अब्बास ॾिसी चए तूं मूं जहिड़े वली जी सवारी आहे, हे छा कई? चए तो तूं वलीअ जी सवारी, एतिरी ख़बर आहे त हीअ मश्क ख़ैमे न वेंदी, पर जॾहिं तुंहिंजी लाश ख़ैमे वेंदी न त सकीना असगर जे लाइ। सदके 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 के लफ़्ज़ हूंदा आहिनि इशारे में सम्झण जा। अब्बास घोड़े ते सवार थियो। अब्बास जीअं हलण लॻो, ज़ार एॾा फ़ौज जा बदल चढ़ंदा आया। ज़ालिम हिक ॿिए खे चवनि गाज़ीअ खे जंग जी इजाज़त न आहे मिलियल। ख़बर न अथव अकबर लथो आहे, गाज़ी चुप आहे। कासिम लथो आहे, गाज़ी चुप आहे। मेहमान मारजी आहिनि, गाज़ी चुप आहे। थोरो आवाज़ ॾिस, मां वेण पढ़ां बसि। मातमी अज़ादारो हेॾा गाज़ी लड़न अचे थो पियो। ज़वार सिंह अब्बास मौला अचे थो पियो घोड़े ते सवार। हेॾा मासूम सकीना बाबे वटि आई। बाबा बाबा मूंखे चाचो ॾेखार। सैयद चए थो न ॾिस, शाम ताणी रोअंदी वेंदी।
रोई चेती न बाबा मूंखे चाचो ॾेखार। कोई रोए न रोए हिननि जुमलनि ते जेतिरा सैयद वेठा आहियो हाणे तव्हांजे हिसे जो मसाइब शुरू थी वियो आहे। मां मिन्नत न कंदुमि सैयदनि खे, अॼु हाणे तव्हांजे हिसे जो मसाइब आहे। हाणे हितां खां हुसैन धी खे हीअं खयो आहे, बिला तशबी हीअं खईंसि बाबा साईं। रोई चेती बाबा तीर ते तीर आहे, तलवार ते तलवार आहे, नेज़े ते नेज़ो आहे, पत्थर ते पत्थर आहे, मूंखे चाचो नज़र नथो अचे। सैयद चए थो हाणे ॾिस, जियां धीउ ॾिठो हिकु ज़ालिम वार कयो गाज़ीअ जो हे बाज़ू कटजी। हाय 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 हाय। अब्बास चए थो वञो अली असगर जो सदको, बे ज़ालिम वार कयो हे सॼो बाज़ू कटजी। अब्बास चए थो वञ सकीना जो सदको, हुरमल जी नस्ल बर्बाद थी, हिन हरामी तीर हयो सकीना जे मश्क में लगो आहे। है कर पानी ज़मीन ते आयो, गाज़ीअ जी 32 सालनि जी मेहनत ज़मीन ते आई। हाणे पढ़ावेण ज़वार हर आज़ादार आख़िर ताईं मूडे ॾिसे तोखे गाज़ीअ जो कसम आहे, छो त मुंहिंजे जिगर में ताक़त न आहे मां ज़बान सां ही वेण पढ़ां। अॼु 8 मुहर्रम आहे, अॼु न पढ़ंदुमि मता मलकाए शाम जे मुंहिंजे वीर जा ॾुख न पढ़ी आई। वरुण वारा हिकु हरामी तीर हयो गाज़ीअ खे अख में लॻो। अल्लामान अल्लामान अल्लामान। हाय हाय हाय। अब्बास खे तीर ज़ार हिन जाइ ते सैयद हिन जाइ ते लॻसि। अब्बास मौला इरादो कयो न बाज़ू त कटिजी वियसि न, त मां हे तीर कीअं कढां। जवानो अब्बास मौला हे तीर ज़ानुनि में फासायो, तीर ज़ानुनि में फासायो। मूंखे गाज़ी जे ॿिन्ही अलमनि जो कसम आहे, मां हथ रखियो आहे। साईं ज़ोएब शाह मां जीअं रिवायत पढ़ी आहे अॼु उहे थो पढ़ां। हे सैयद मोमिन ॼाणनि त अब्बास ॼाणे, मां पढ़ां थो जीअं मां पढ़ी आहे रिवायत। हे अब्बास हीअं सर झुकायो, हिकु ज़ालिम वज़नी गुर्ज़ गाज़ीअ जे सर में मारियो। हाय हाय हाय। सर ईअं खुलियोसि जीअं कारीअ जे साम्हूं क़ुरान खुलंदो। मासूमा रोई चेती बाबा मुंहिंजो चाचो लही। हुसैन चए थो जे चाचो लही आई तूं असगर खणी आ त मां अब्बास खणी अचां। मुंहिंजो मौला धी खे लाहे साईं रसूल बख्शा जिन मैदान में आयो न, जेतिरा करबला जा ज़वार वेठा आहियो तव्हां पंहिंजो ज़हन करबला वठी हलो। रोण वारा जीअं ग़रीब मैदान में आयो रोई जदो अब्बास जवाब दे मुंहिंजी कमर टुटी पई आहे। हाय कर हाय कर हाय कर मातमी जेतिरा करबला जा ज़वार वेठा आहियो तव्हांखे गाज़ी जो वास्तो आहे, हथ मथे कयो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तव्हांखे गाज़ीअ जो वास्तो आहे, जवाब जो जे मां सही पढ़ां मुंहिंजी ताईद कजो। जाते सॼो बाज़ू कलम थियो आहे उहा जाइ अलॻि आहे, जाते खबो बाज़ू कलम थियो आहे सैयद उहा जाइ अलॻि आहे। मुंहिंजे मौला ईअं गाज़ीअ जा बाज़ू खयां आहिनि। हा मसला था रोई जे दोई उहे बाज़ू थई जिन सां ख़ैमा हणंदो है। अलमान 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 अलमान। रोई जे दोही उहे बाज़ू थई जिन सां भेणुनि जा पर्दा बणाईंदा। राजा मां हीअं पढ़ां सैयद जे दोही उहे बाज़ू थी जिन सां मुंहिंजी नालैन साफ़ कंदो है। अलमान भाई अलमान भाई अलमान भाई। वरुण वारा गाज़ीअ जे लाश ते आयो मुंहिंजे इमाम फरमाए थो अब्बास मां ग़रीब हाय हाय। अब्बास चए थो मौला हिकु अख में तीर लॻल आहे, ॿी अख में रथ रहे था,
मौला तीर कढ माॾिसा ग़रीब कीअं थींदा आहिनि या ज़हरा या ज़हरा या ज़हरा या ज़हरा सैयद मां कीदे हरो इंसान मां अॼु पाण थो चवां झोली फैलाए जेका दुआ थई दिल में रखी वे तू खाली न वीने और रुअण वारा गादी जे तो मौला तीर कढ मां ॾिसां ग़रीब कीअं थींदा आहिनि सैयद जे तो गादी मां तीर कढां जेको कुझु घुरां ॾींदे हाय 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 रोई जदो मौला हुकुमा हुसैन नादे अली पड़ी तीर कढ़ियो जवान रत रे साफ कईया अब्बास जी नजर पईया उच्चो वेणो करे रोई जदो मौला वाकई गरीब बणजी वयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सैयद जदो अब्बास कीअं सुनिया थई रोई जदो मौला खेमन में मिले त ॾाढी कारी हई बिस्मिल्लाह ज़वार मौला तुझे मातम कबूल फरमाए मौला मुझे लाश दे आए तुझी ॾाढी सफेद बनजी वई सैयद जदो अब्बास पूरी जिंदगी नौकर सॾराई अलमान 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 जॾहिं मां ईंदो मां तू चवंदो तू मुंहिंजो सरदार मां तुंहिंजो ग़ुलाम गरीब रोई जदो अब्बास तू ही लहदे जो मेहमान मां ही लहदे जो मेहमान अॼु पंहिंजी सुहिणी ज़बान सां मूंखे भाउ सॾे हाय त कर मातमी अज़ादार हाय कर अॼु पंहिंजी सुहिणी ज़बान सां मूंखे भाउ सॾिया रोई जदो मौला कीअं सॾिया मूंखे मां उमल बनीन जी मनो थियल ये थधी हवा जो लही पई आहे लॻे थो करबला वारा अची विया आहिनि लॻे थो शाम वारा अची विया आहिनि गाज़ीअ जे मसाइब रुअण वारा मूंखे मिंबर जो कसम रोई जदो कीअं सॼा मां उमल बनीन मन कई हुई सॼे पासे का आवाज़ आयो तू सॾे तुंहिंजे मां जी मां ज़ामिना हाय हाय अब्बास रोई जदो मौला इहा केर बीबी आहे मरहबा 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 लखवारी पढ़ा ज़वार सही मानो करा या बीबी केरा सैयद जदो अब्बास मुंहिंजी अम्मा ज़हरा जन्नतुल बकिया छॾे आई रोई जदो मौला जे तुंहिंजी मां ज़ामिना त मां सॾियां थो अब्बास रोई जदो हाय मुंहिंजा ग़रीब वीर या ज़हरा या ज़हरा या ज़हरा हाय मुझा अल्लाह रासी वीर हाय मुझा मजलूम वीर हाय मुझा गरीब वीर हाय मुझा जख्मी वीर हिकड़ो वेण फड़ांदो वारसे और रुअण वारा गादी जदो मौला ज़मीन छो थी हले पई सैयद जदो तू मूंखे हिकु दफ़ो भेण सॼो भाउ सॼो मुंहिंजी ज़ैनब ख़ैमे जे दर ते आई तू मूंखे ॿियो दफ़ो भाउ सॼो मुंहिंजी भेण रुनी रोई जदी चवेसि मूंखे बि भेण सॾे ओ न त मां तुंहिंजी लाश दे वार खोलींदी मां या ज़हरा या ज़हरा या ज़हरा हाणे रुनो आहे जीअं गादीअ खे रोइबो आहे अठ मुहर्रम त ईअं रोइबो आहे न सैयद आवाज़ आयो मूंखे बि भेण सॾ न त मां चादर करे तुंहिंजे लाश दे वार खोलींदी मां गादी उचो वेण करे जदो हाय मुंहिंजी शाम वञण वारी भेण हाय श्याम जा कैद निभाइण वारी भेण
हाय कर मातमी अज़ादार, हाय मुझी शाम जा कैदन भाईन वारी भेण, हाय मुझी मुसाफिर भेण। हुसैन रोई जदो अब्बास मुगे हिक सवाल जो जवाब दे। गाजी जदो मौला केड़े सवाल जो जवाब, गरीब रोई जदो इयो कुछ बुधाए है दस्तूर। ओ सवारा दाला दे कोच दे विच हथ पाके, ओ किवें लथाए गाजी हाय घोड़े तू दूहे बाजू कला मकरा के। गाजी जी आवाज चे दी पहले सर झणिया। अलमान 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 सैयद मौला तूने मातम कबूल फरमाए। गाजी उच्चो वेण करे जदो पहले सर झणिया, ओ तेरे नौकर दावल फंस गए पे रे रकाबे में को बाबे यार। मरहबा लखवारी सैयद बाहू न बदो मानो करा आखिर ताई हर अज़ादार इजाजत दे। मां अगियों वेण पढ़ा ज़ार अगियों वेण ओखो ता सबनी के गाजी जो वास्तो जे बुधो तो मां पढ़ा सही रसूल बख्शा पढ़ा। मौला तो के सेहत अता फरमाए इन जुमले दी। और वन वारा जने मुझे मौला फुजो गाजी की लथे हाय हाय। और वन वारा गाजी रही जद मौला पेरिया मुझे बाजू कट दिया। मौला मुझे अख में तीर लगो सुर में गुर्द लगो। हुसैन रोई जद अब्बास मां तुझी लाश खेमे खड़ी हला। गाजी उच्चो वेण करे रोई चे तो मेरी लाश नचा। ओ मैं अकबर नहीं ते अब्बास ने रो फरमाया मैं देहदारियां जिवें टेक के तलियां तुसा औखा अके बरचाया। गाजी दी आवाज चेदी तुआडे गल विच अकबर। अलमान अलमान अलमान। हर रज़ादार सरते हाथ रखे तो मैं एकड़ो वेण पढ़ा। हर रज़ादार सरते हाथ रखे तो वेण पढ़ा। ज़ोर इयो वेण अब्बास कयो कोई त पुछे ज़ाकिर शाह बीबी ज़ैनब केड़ो वेण कयो। बीबी ज़ैनब उच्चो वेण करे रोई चेदी मैं कोई ना ज़ामेन ओ तुआडियां बुरकियां दी हुण हर कोई खुद निगराने में डालेगी बुरका। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। मेरा मौला सादात अंजही तमाम कबूल फरमा। जी चाचा सही जी मानो कराया सफेद दाढ़ी द बुढ़ो अज़ादारा बाहों बदी जे दो सैयदा ने हिकड़ो वेण पढ़ ता जवान इजाजत दियो। गाजी जा नौकर हो तो मां हिकड़ो बियो वेण पढ़ा। मुझो मौला जेडी मल खाली अलम खणी आयो हर पर्दादार बीबी आई जेडी मल मासूम सकीना आई डिठई मुझो चाचो ना आयो। और रुण वारा खाली अलम ते नजर पियसे। चाचे बाबे दे गया हाथ बदी चेदी मैं को माफ चा करे। ओ मंग बैठियां पानी है तसियां दा सरदारे मेरी प्यास ने तेरी। मुझा मौला कायम मौला दे ज़हूर में ताजील अता फरमा। हर मासूम